अस्सलाम वालेकुम दा। वालेकुम सलाम। अदा छा हाल आहे? खैर अल्लाह जी महिरबानी आहे। यार सुभाणे कुर्बानी ईद आहे, तव्हांजा ख़्याल कीअं आहिनि? बचनि खे कपिड़ा वपड़ा चोपल वोपल? चंपल तो न वरिता आहिनि, बाक़ी जेको आहे कपिड़ा बि अञा ताईं त न वरिता आहियूं। अलाह ॾियण वारो अलाह ॾींदो। बिल्कुलु अलाह महिरबान आहे। ॿियो ॿुधाए? खैर लॻो पियो आहे। नियाणियुनि खां पुछां पियो तव्हांखे मां छा वठी ॾिनो आहे, वेठी थियो पुछोसि। हा अम्मी, तव्हांखे पीउ छा छा वठी ॾिनो आहे? कुछ भी न, तव्हांखे पीउ कम ते वेंदो आहे? पैसा घणा मिलंदा अथव? 500 रुपया? पोइ सौदो वठी ईंदो आहे, तव्हांखे ॾींदो आहे पैसा ख़र्ची? अचो ईद लाइ चूड़ियूं वरितियूं आहिनि? चोपल कपिड़ा? अलाह अलाह ॾींदो आहे। हा ॿियो तव्हां नंढी भेण आहे न? कहीं बि न? ईद ते पैसा अथव? तव्हां हिसो कयो आहे? में वरिती अथव बकरी? भांग भांग कयो अथव न? उहो भांगो न कयो अथव? हा जब्बार, पोइ इहो ॾुखनि जी कहानी कीअं ॿुधाईंदो बाबा? तव्हांजो आख़िर छो न गुज़र सफ़र थिए थो? तव्हां छो न ॿारनि खे ख़ुशि रखी सघो था? घणा ॿार अथव? साईं 3 नियाणियूं आहिनि। पुटु अथव? न साईं पुटु ॼायो फ्रूट थी वियो आहे, वरी अलाह न ॾिनो आहे, ॾींदो अलाह। अलाह अलाह ॾींदो। अलाह जा खज़ाना भरियल आहिनि, भंडारा इंशाल्लाह तव्हांखे ॾींदो। तव्हां सुभाणे ईद आहे, तव्हां ईद जे बारे में तव्हां कोई हिसो या कपिड़ा पाण छा छा सोचियो अथव? साईं हाणे हे नियाणियूं वेठियूं, तव्हां नियाणियुनि खां पुछा कई त असां वटि का शइ बि कोन्हे। जी हुजे हा त भला मां पंहिंजे बचनि खे न ॾियां हा या मां पंहिंजे बचनि खां लिकायां। 500 रुपया मज़ूरी मिलंदी आहे, 700 रुपया गिह जो किलो आहे, 250 रुपया पेट्रोल थी वियो आहे। 250 रुपया पेट्रोल थी वियो आहे त हाणे छा? हे ॾिसो नियाणी आहे, दागा ॿधी जी गुज़ारो कंदी वरिती। हे ॾिसो पंहिंजो हाल अदा पंहिंजो हाल मां छा कयां? हे सुथण बि आहे त चोलो ॿियो आहे, मां वटि हुजे हा बचनि खे न ॾियां, ईअं अहिड़े हाल में वेठा हुजंदा चोपल न ॾियां न। मानी बि हिकिड़ो वक़्तु खाऊं था, हिकिड़ो वक़्तु तकियूं था। छा कयूं असां? महांगाई किथे पुॻी आहे? 500 में अटो किथां वठां, गिहु किथां वठां? 100 रुपयो सिर्फ़ु मुंहिंजो ख़र्चो थींदो आहे, जेको मूंखे किरायो वेंदो आहे कम ते जेको वेंदो आहे 100 रुपया उहो वठंदा आहिनि, बचंदा आहिनि 400 रुपया। चई सही में छा 100 रुपया अटो किलो आहे? अल्लाह अटो वठां, सर्फ वठां, लूणु वठां, मिर्च वठां, छा नथो खपे साईं? ग़रीबनि जा हाल इहे आहिनि, ॾिसो था पाण। यकीन कयो हाणे कंहिंखे बि ख़बर न आहे, मां राति जो पाण पाठा मेड़ींदो आहियां, चोरी त मोटी अची मां पाठा मेड़ींदो आहियां। गुज़र सफ़र ॾुखियो थी। दोस्तो इहो असांजो ग़रीब ठुल जो रहाशी, जंहिंखां असां भाई घर जी हालात ऐं भाई ज़िंदगी जी हालात पुछीसीं ऐं तव्हां दोस्तनि खे पेश कईसीं। इन जहिड़ा ग़रीब के ई हूंदा दुनिया में जंहिंजा मासूम बचड़ा ही ॾिसो नींगर मासूम आहिनि। हिननि जो दुनिया में कहिड़ो कसूर आहे जो असां हिनखे ख़ुशियूं नथा ॾियूं? पर मुंहिंजी रिक्वेस्ट आहे इन पूरे पाकिस्तान ऐं दुनिया वारनि जेके बि असांजा नौजवान करोड़पति नौकरियुनि में आहिनि, उहे ख़ुदा जा वास्ते ग़रीबनि निहारनि ऐं ग़रीबनि सां हमदर्दी करनि। छो त अहिड़े ॾुखे वक़्त में को कंहिंखे न पकड़ंदो त पोइ असां इंसान न आहियूं, पर असां जानवर में शामिलु थिया वेंदासीं। इंसान में मोहबत और प्यार वॾी चीज़ आहे। ठीकु आहे दोस्तो, हीअ अगरि वीडियो पसंदि अचे त ज़रूरु मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं कमेंट ऐं शेयर कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। अहिड़ा वीडियो तव्हांजे अॻियां पेश कंदुमि ग़रीब हमदर्दी में। ख़ुदा हाफ़िज़।